दस्तारे फजीलत कॉन्फ्रेंस में घुराए करे कुरान पाक जो दीदार में करायो ऐं कुरान पाक जे ॻाल्हियुनि जे ॿुधण ऐं ॿुधाइण जी तौफ़ीक़ अता फरमाई। उस्ताद उलमा ऐं शुयूख़ुल हदीस अहले इल्म स्टेज ते मौजूद आहिनि। अल्लाह साईं शल जेको भी असांखे वॾनि खां बयान ॿुधण जी तौफ़ीक़ अता फरमाई आहे, अल्लाह साईं उन जे मथां अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। जिन जिन भी कुरान पाक पूरो कयो आहे ऐं पंहिंजनि सीननि में महफ़ूज़ कयो आहे, उन्हनि खे लख लख मुबारक हुजनि। उन्हनि जे वालिदैन खे लख लख मुबारक हुजनि। उन्हनि उस्तादनि खे लख लख मुबारक हुजनि जिन जे मेहनत जो अॼु समर ज़ाहिर थियो आहे। ऐं हिन इदारे जे मुआविनीन खे लख लख मुबारक हुजनि जिन जे मदद ऐं ताउन सां हेॾो अज़ीम दीन जो कमु हली रहियो आहे। असांजो ईमान आहे, आका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो फरमान आहे त जेसिताईं हे दिल भरो हिन धरतीअ ते हूंदो तेसिताईं क़यामत न ईंदी। नंढा वीर, असांजो ईमान आहे, महबूब जो फरमान आहे त जेसिताईं हिन धरतीअ ते हे दिल भरो क़ुरान पाक आहे तेसिताईं क़यामत के रोकण वारा है कुरान वारा। कुरान पाक असांखे मस्जिदन में नजर ईंदो, कुरान पाक असांखे मदरसन में नजर ईंदो, ॿी जाइ ते तव्हांखे कुरान पाक नजर न ईंदो। पयो त हूंदो, कोटनि में भी तव्हांखे कुरान पाक पयल नजर ईंदो, घरनि में भी कुरान पाक पयल नजर ईंदो, पर जेकर हिन जी लोई ऐं ॿोली हले थी त मस्जिद ऐं मदरसन करे। हिकड़े पासे ॾांहुं मिस्कीन, गरीब, यतीम सुबुह शाम पया था ज़बान सां अल्लाह जे कुरान पाक जी तिलावत कनि। वॾे असर थींदो त बि अल्लाह जे कुरान जे तिलावत जो आवाज़ नज़र ईंदो। सुबुह जे नमाज़ खां बाद में इहे पया कुरान जूं ॿोलियूं तवारींदा। ज़ोहर जे नमाज़ खां बाद में कुरान जूं ॿोलियूं, मगरिब जे नमाज़ खां बाद में कुरान पाक जूं ॿोलियूं, इशा जे नमाज़ खां बाद में कुरान पाक जूं ॿोलियूं। जागन था त बि ज़बान ते कुरान वा, निंड पया त बि ज़ुबान ते अल्लाह जो। खोड़ बुज़ुर्ग मदरसन वारा वेठा आहिनि। असांखे पंहिंजे मदरसन जो तजुर्बो आहे। हिफ़्ज़ पढ़ण वारा निंड में सिपारो सिपारो पढ़ी था अदद सिपारो 5 रुकू, पोइ उन जे भरिसां को कुरान खोले विहारियो त बाबा हो निंड में पढ़े थो, तूं खोले ॿुधेसि अल्लाहु अकबर। जी जाग में ग़लती नथो करे तीअं निंड में ग़लती नथो करे। हां, इहो हिन दिल पर जो मोजज़ो आहे। मुझे उस्ताद मोहतरम हरस मीर मोहम्मद मीरक वारो फरमाइंदो आहे त असांखे ॾींदा आहिनि शोरा चरिया चरिया त जेके स्कूल जहिड़ा न आहिनि हाणे मदरसन में, पर सियाणा नाकाम थींदनि चरिया कुरान पढ़ी कामयाब। माज़ूर, अखियुनि खां माज़ूर, हथड़नि खां माज़ूर, जिस्म खां माज़ूर, पर रब उन्हनि जे सीने में जॾहिं दिल भर थो ॾे त 17 ग्रेड वारो भी पोयों बीठो आहे, 22 ग्रेड वारो पोयों बीठो आहे, फाटल लटन वारो मिस्कीन जो ॿार यतीम अॻियों बीठो आहे, दुनिया पोयों बीठी आहे। रब समझाई त इज्जत हिन में। सुबुह जे टाइम ते स्कूल ॾे ॿार मोकिलींदा आहियूं, थेलो पोयों बदलो स्कूल वारे ॿार खे थेलो मस्जिद ॾे मोकिलींदासीं, सीपारी अॻियां हूंदसि, कायदो अॻियां हूंदसि। माना सम्झ में आयो त हे अॻिते हलंदो, समझ में आयो त हे अॻिते हलंदो, हो पोइते रहिजी वेंदई। जेको पोइते रहिजी वेंदई तंहिंमें चिमड़
मां जेको अॻिते हलंदे तेजे अचण जे लाइ तयार थिया। हे अल्लाह जे अज़ाबन के इन दिल पर जी बोली रोकी वेठी। हे मस्जिद में अल्लाह अकबर जो आवाज, कुरान पाक जो आवाज हाने त साइंसदान भी मञनि था पिया। ओ जेके चंड ते वञण जो दावो था कनि, चवनि था मथे था वञूं त दुनिया जो सब आवाज बंदि आहे, अचे थो त हिकिड़ो अल्लाह अकबर जो आवाज। मथे भी आवाज, हेठि दुनिया में भी आवाज। तो तव्हां असांजे मथां लाज़िम आहे इन्हनि जी मदद नथा करे सघो त दुआउनि में त यादि कयो। मुझे उस्ताद मोहतरम साईं मीर मोहम्मद मीरक वारो फरमाईंदो आहे, खैर वारो वाटर हिन जे वाईंदो, तुझे खैर वारो वाटर मस्जिद ले वहे, तुझे खैर वारो वाटर मदरसे ले वहे, तुझे खैर वारो वाटर कुरान मिस्किन गरीबन ले वहे। इहो वाटर एडो बंद कंदे त मथे फाटंदो काथे न काथे। अस्पताल ले फाटई, बीमारी ले फाटई, कोर्ट में फाटई, हो वाटर बे पासे रे ध्यान वेंदई, पर जेको हेडे फाटंदो रब जमो कंदो। ऐं चओ त कुरान पाक में जेका अल्लाह बरकत रखी आहे उहा बि कंहिं शइ में कान्हे। ऐं हे बि दुनिया तजुर्बो कयो आहे, 1.5 लख पघारूं खणण वारा पोइ बि पाड़े जे कारी साहब जा कर्ज़ी। हे भी दुनिया तजुर्बो कयो आहे, 1.5 लख महीने में पघारूं खणण वारा पोइ बि 10 तारीख़ खां बाद में पाड़े जो कारी साहब हूंदो। साईं वरी तोसां मां जॾहिं कोर्ट वञे त ॿुधाइजांइ, मां पटे ॾींदोमांइ, हली त महिरबानी। जंहिंजी पघार 6,000 7,000 अल्लाह अकबर खोसे खे त ख़बर आहे। साईं मीर मोहम्मद मीरक वारनि जी पघार हिन महिल बि 6,000 ताईं मसो। पटे वालो पघार खणे 35-40,000, मास्टर पघार खणे 60-70,000, हज़ारे शागिर्द जंहिंजा उनजी पघार 6,000। पर अल्लाह जेका हिन जे करे इज़त कई आहे, जो दुनिया हैरान। तो तव्हां असांजे मथां लाज़िम आहे त हिन जी मदद कयूं कि न? हिकिड़े पासे ॾों सॼी दुनिया गॾु लॻी पई आहे त हिन खे ख़तमु करणो आहे, ॿिए पासे ॾों रब जो वाइदो आहे त को ख़तमु न करे। फरमाए इन्ना नहनु नज़्ज़लना ज़िक्र व इन्ना लहू लहाफ़िज़ून। काबतुल्लाह जो मुहाफ़िज़ अल्लाह, कलामुल्लाह जो मुहाफ़िज़ अल्लाह, मुहम्मद रसूलुल्लाह जो मुहाफ़िज़ अल्लाह। वल्लाहु यासिमुका मिनल्लाह। मुहम्मद रसूलुल्लाह जो मुहाफ़िज़ भी अल्लाह, कलामुल्लाह जो मुहाफ़िज़ भी अल्लाह, काबतुल्लाह जो मुहाफ़िज़ भी अल्लाह। सॼी दुनिया ज़ोर लॻाई बीठी आहे त कलामुल्लाह न रहे, पर जो रहंदो छो त वाइदो अल्लाह जो। सॼी दुनिया चवे थी न रहे पर रहंदो, वाइदो कंहिंजो आहे? अल्लाहु अकबर। मां महबूब मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दौरे मुबारक ॾे नथो वञा, मां मिठड़े अबू बकर सिद्दीक़ जे दौर ॾे नथो वञा, मिठड़े उमर, मिठड़े उस्मान, मिठड़े अली जे दौर ॾे नथो वञा, मां अहले बैत जे दौर ॾे नथो वञा। मां थोरो मदारस कुरान वारनि जे तारीख़ खे मादी करीब जे नज़र में ॾिसां थो। जॾहिं दारुल उलूम देवबंद जो मदरसो क़ाइम थियो, उन टाइम ते मौलाना मोहम्मद कासिम नानोतवी रहमतुल्लाह अलैहि जेको मदरसे जो मुहतम आहे, उन टाइम ते ज़ालिम हुकूमत वारनि ज़ालिम ने ऐलान कयो, जेको नानोतवी खे पकड़े ईंदो, जेको नानोतवी खे जिंदा वठी ईंदो, ज़िबान सां जेतिरो चवंदो इनाम ॾिनो वेंदो। मूल खां वठी करे हिननि ते इनाम रखियल थी, चओ त हुनजो बि इनाम रखियल आहे। ज़ालिमनि बि इनाम रखिया त फलाणो
खुटाए जो जेके पैसा जो फलानो खुटाए जो जेके पैसा जो पर हुन जो भी इनाम रखियल रोज़े वारो भी इनाम ॾेई वियो जी तव्हां नात में ॿुधो रोज़े वारे जा इनाम एक हाफ़िज़ के मिठे महबूब मोहम्मद करीम इनाम ॾिनो इनाम केड़ो जन्नत जो ॾाढ के घणियों हाफ़िज़ के जन्नत जो ॾह सीटां मिलंदियूं मुंहिंजो उस्ताद मोहतरम साईं मीर मोहम्मद मीरक वारो फरमाईंदो आहे अल्लाहु अकबर जन्नत जी हिक सीट केतिरी महांगी आहे लिखियो पियो आहे क़ुरान पाक में फलयुक़बल मिन आदिहिम मिलउल अर्ज़ ज़हबा रब करीम फरमायो रूई ज़मीन जेतिरो सोनो खणी ईंदो पोइ बि जन्नत जी हिक सीट न ॾींदो दुनिया जे रूई ज़मीन जेतिरो सही भला थी वञे वा मिसलहु माउ फरमा एतिरो ॿियो बि सोन खणी ईंदो पोइ बि जन्नत जी हिकिड़ी टिकेट न मिलंदव एॾो सोन साईं कीअं मिलंदी हेॾो ग़रीब जो बचड़ो यतीम मिस्कीन लटड़ा फाटल अल्लाहु अकबर यार स्कूल जी फीस भी महांगी किताब भी महांगा होॾे खाधो पीतो भी ऊंचो हूंदो हेॾे वेचारा ग़रीबी हालत हलंदई अल्लाहु अकबर होॾे पलंगनि ते सुम्हण वारा हेॾे टटे ते सुम्हण वारा होॾे उस्ताद जे मथां रोब करण वारा हेॾे उस्ताद जे अदब में रहण वारा अल्लाहु अकबर लिखियो पियो आहे जॾहिं क़ुरान वारो रब जाॾो हथड़ा कंदो आहे त रब हथड़ा क़ुरान वारे जा खाली न मोटाईंदो मौलाना नानोतवी रहमतुल्लाह अलैहि जे खिलाफ ज़ालिम ऐलान कयो केरो पकड़े अचेसि उन टाइम ते वॾो इनाम रखियो अल्लाहु अकबर मौलाना मोहम्मद कासिम नानोतवी रहमतुल्लाह अलैहि जो ख़ास खलीफ़ो आहे जेको अखियुनि खां माज़ूर आहे अल्लाह कम वठई त नाबीरन कम वठई त माज़ूरन खां वठई कम वठई तो बहादुर खां वठई कम वठई त जेके नंगा न हुजन रब कम तंहिंखां अखियुनि खां नाबीन वो मौलाना नानोतवी रहमतुल्लाह अलैहि सां मिलियो पोइ अचे वो ज़ालिमन के हथ अची वियो हुयो बि पोड़ो अखियुनि खां माज़ूर के पुट बि हिकिड़ो हुयो बि माज़ूर अखियुनि खां नाबीन हुयो बि पोड़ो बचड़ो बि हिकिड़ो यार तव्हां बि औलाद वारा औलाद पे मांगे केॾी प्यारी हूंदी आहे पर जेकॾहिं हुजे बि वारिस पोयो हिकिड़ो ॿुधा तुन जे मथां अबो मां केॾो न साहु ॾींदा औलाद त औलाद थींदी आहे साईवान जे धरतीअ ते जंहिं सॼे पाकिस्तान खे मुल्क में विझी छॾियो उन मासूम जे इंटरव्यू के पढ़ो ओ मासूम जॾहिं मुंहं खे रत लॻल आहे जंहिंजे जिस्म खे रत लॻल आहे इस्पताल वारी नर्स चवेसि पुट तुंहिंजे मुंहं तां रत धोवां तुंहिंजे लटनि तां रत धोवां उहो गुलाब जो गुल नर्स खे चवे थो आपी रत न धोजां या मुंहिंजी अम्मीअ जी निशानी ओ मासूम नर्स के चवे तो मुंह वारी रत न धोए जाए मुझे जिस्म वारी रत न धोए जाए ये मुझे अमर जी जल जी निशानियां ओ जालिम ओ केड़ा केड़ा जुल्म कंदा रहंदो अल्लाहु अकबर मासूम चारो इंटरव्यू तो दे चए तो असा के जी जालिम रोकवा मुझे अबू बि इलाज कन ज़बान सा जेके पैसा चो ॾियण जे लाइ तयार असा के न मारियो का भी गाल तैयार न हो जैसा मारन के बहु बदियों से असांजे अबुआ के न मारियो असांजे अम्मीअ खे न मारियो मासूम जे बाहु दे भी न रखो न कयो ज़ालिमो पत्थर दिल बि मासूम जे करे पानी थी वेंदा थी ज़ालिम केॾो बि पत्थर दिल हुजे मासूम जॾहिं बाहु बदंदो आहे तॾहिं पत्थर दिल बि पाणी थी वेंदो आहे हे कहिड़े मिटीअ जा यार शरीयत चले थी पई आले इल्म बैठान जानवर को
13 साल जी न्याणी शह गोलियों सीने में उनजे अब्बे के 13 गोलियों सीने में उनजे अम्मा के 9 गोलियों सीने में उनजे ड्राइवर के 8 गोलियों सीने में अल्लाहु अकबर जड़े गोलियों हलाए वयो अम्मा जे मिसाल पोजा वाह मां तुजी दिल उन गोलियों हलन पे अम्मा नगरी बिने न्याण के पंजे सीने में लगायो जिए कुकड़े बाल जिए बाद दुआ कुकड़े मथा पर दे करे पंजा बचा लगाई दिया ओना गोलियों हलमा पांजो न्याणो लगायो अम्मा पाण त गोलियों खादियो पर न्याण जे मथा गोलियों अचण न ॾिनियो या 13 साल जी न्याणी वडड़ी हुई जेका भाकुर में न अची सकी जेके गोलियों परवा करे वयो पर जेके रब तबाह करण जो इरादो कंदो आ देखो एड़ा कम कराई जेके रब तबाह करण जो इरादो कंदो आ तेखेड़ा कम कराईंदो अल्लाहु अकबर या अम्मा जे दिल जो मिसाल पोजो अम्मा ये भाकुर पाए न्याण के बिठिया पाण गोलियों खाई थी वने पाण मौत जे मुंह में हली वई पर पंजे बचन जे मथा गोलियों अचण न थी दे ओ मासूम अल्लाहु अकबर एकी न्याणी ते एतरी बेचारी आ जे हाथ में फीटर न उन खीर प्यार के न्याणी जे मथा कहना उनते भी का कहला ना है उनते भी को रहम ना है वो अज भी न्याणी उठे थी उठण सा चवे थी अम्मी खीर ओ जालिमो जलिया मासूम न्याणी अम्मी चवंदी हुंदई न अल्लाह बुर्दबार आहे रब हलीम आहे अल्लाह इन कैदी लदी उमली लहुम धर दीदो पर जने अकड़ दईदो त तारा को वधीक पकड़े दिखाए तहां त कुछ फिरौन जेड़ा पकड़े छड़े निमरूद जेड़ा पकड़े छड़े हामान कारून जेड़ा पकड़े छड़े तहां त कुछ भी ना आयो अल्लाह वसाने हालत रहम फरमाए अल्लाह वसाने हालत रहम फरमाए ओ मौलाना नानोतवी रहमतुल्लाह अलैहि जो खास खलीफो बेचारो जेको माजूर उन जो नौजवान पुटो न संगतो हालाको न टेम ते नानोतवी सा मिलियो भी अचन पियो नानोतवी रहमतुल्लाह अलैहि जे लाइ नाम रखलो ओ माजूर चवे पो मां त मारा सही वना पर मुझे नौजवान बच्चे जो हाल साथी दो जे मांखे त तकलीफ जन मां न बुधाइदम पर नौजवाना मता गाल करे विझे ओ मुजो नानोतवी जेको रब दीन जो इदारो कायम करावा वो वयो त को साथी रब के दीन हलाइणो आ पर खाल थींदो तो ना अल्लाह के दीन हलाइणो आ पर खाल थींदो ओ पोड़ो तो चवे न पियो यार मां तव्हां के बुधाया तो नानोतवी काथे आ मां बुधाया तो छो त मां हाणे मिलियो थो अचां पर मां तने बुधाई दो मां जने मुझे पुट के तव्हां कोंदो उनजे खून में मुझा हथ भराई दो अल्लाह अल्लाह वाह नाबीन तुझी हाल मुझे मथा कुर्बानी वाह नाबीन तुझे मदरसे वारन जे मथा कुर्बानी असा त 100 रुपयो ॾेई साईं दाऊं असा त 500 रुपया ॾेई साईं दाऊं 1000 ॾेई करे साईं दाऊं यार खटियो हे वया जने पंहिंजा बच्चा ॾिना उहे मां पैसा कयो पर जने बच्चा इन्हनि ते घोर कया चो खटी मरो आहे अज भी मरे सुभाणे भी मरे परीअ भी मरे पट ते भी मरे खट ते भी मरे पर मौत हुआ जेको को लेखो ही खत्म मौत हुआ जेको को लेखो ही खत्म ऐं हिन जो मौत हाणे ज़िले शिकारपुर जो बड़ो बड़ो आलम हो अशीडालिया सा मोड़ा शमसदीन पहमर रहमतुल्लाह अलैहि ओ सारी जे हलाए के मुसलमान बुधो त सही इन्हनि मदरसन वारन जमा केरियो गालियो कया मौलाना शमसदीन साहब रहमतुल्लाह अलैहि वडो आलम हुन के पंडो इदारो अस्पताल में दाखिल
दाखिल हो उन जो पुटु वो भी मौली साहब अजीब ॻाल्हि पियो करे ए पोइ साईं बाबा साईं जो पोयों टाइम आयो असांखे चई तव्हां पासे त थी वियो मुंहिंजा महिमान अचनि था पिया जे पुटु चए जी बाबा जी थोरो पासे थी वियो मुंहिंजा महिमान था असां ॾिसूं पिया त को महिमान आहे पुटु जे पासे असां पासे थियासीं अञा पासे थींदा वियासीं बाबा जे ज़ुबान ते अस्सलाम वालेकुम अस्सलाम वालेकुम अस्सलाम वालेकुम हथ वधाई बीठो सलाम हलन था पिया असां हैरान रहिजी वियासीं कहिड़ा महिमान जॾहिं महिमाननि सां हथ मिलिया पोयां लफ़्ज़ कया चवे थो सभु अची वियो ख़ुशि ख़ैर उन खां बाद में पंहिंजे बचनि खे चए मुंहिंजा महिमान आया मां महिमाननि सां वञा थो जे मुंहिंजा महिमान आया वठण मां पंहिंजे महिमान सां वञा थो बसि इहे चई करे चए ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह दम परवाज़ महबूब चयो आहे जॾहिं इन्हनि क़ुरान वारनि जो मौत ईंदो आहे त इन्हनि जो रूह अकेलो न वेंदो आहे इस्तक़बाल दिल अल्लाह जा भला इस्तक़बाल दिल अल्लाह जा भला या अय्यतुहल लफ़्ज़ुल मुतमइन्ना इरजी इला रब्बिक राज़ियतम मर्ज़िया यार अकेला न वेंदा थी त मलाइकनि जे हुजूम में वेंदा थी नाबीन थो चवे यार मुंहिंजो नौजवान पुटु बताया मुंहिंजी ॻाल्हि माण्हू खे ॿुधाए न इन जे करे अवल मुंहिंजे पुट खे मारियो पोइ मां ॿुधायांव थो पियो वाह नाबीन तुंहिंजी क़ुर्बानीअ जे मथां मां सलाम कयां जंहिं टाइम ते हुननि ज़ालिम चयो नाबीन मौत बि ख़ैर पुटां से मौत बि ख़ैर पुट बि हिन जो आहे हे बि उन्हनि जो असांजो छा वञे भले जेको मरे जंहिं टाइम ते हुनजे पुट खे कुटऊं उन नौजवान पुट जे ताज़े खून में हथ भरायूं अल्लाह यार सिर तोखे मूंखे बि प्यारो आहे बचा तोखे मूंखे बि प्यारा थी आ हुन क़ुर्बान वारनि जो मां मिसाल जंहिं टाइम ते ताज़े खून में हथ भरायूं तूं ॾिसे थो ॿी का बि मुंहिंजी लालच न आहे अल्लाह मां बि नाबीना अखियुनि खां माज़ूर वर्से के संभालिया पर जॾहिं तुंहिंजे आलम जो मसइलो अचे थो क़ुरान वारनि जो मसइलो अचे थो रब हे त हिकु ई केतिरा ई देहात मां उन टाइम ते ज़ालिमनि खे चवे थो ज़ालिमो तव्हां सोचो हूंदो त नानो थी वेंदी ॻाल्हि ॿुधाईंदो तव्हां सोचो हूंदो त नाबीन हाणे साणो थियो हूंदो चवे थो मां तॾहिं पंहिंजो बचो कोरायो छो त नौजवान हो मता मार न खणी सघे हा मुंहिंजो बचो नौजवान हो मता मार न खणी सघे हा मता पासे वञे हा छो त मां हाणे नानो थी सां मिलियो थो त चवे थो हाणे यकीन थियो मुंहिंजो बचो अल्लाह जे नाले ते क़ुर्बान थियो चवे थो मां नाबीन खे टुकर टुकर कंदो पर पोइ बि नानो थी वेंदी ॻाल्हि न कंदो मां अटकल कई तव्हां अटकल न समझी जेकॾहिं मुंहिंजो नौजवान ॻाल्हि करे विझे हा हेठि वञे हा पर मुंहिंजो आलम सगोरो बि वञे हा इन जे करे आलम सगोरे ते पंहिंजो पुटु क़ुर्बान कयो हाणे पेरनि खां वठी करे मथे ताईं टुकर टुकर कंदो त बि न ॿुधाईंदोमांव नानो थी काथे इन जी तारीख़ शेख उल हिंद रहमतुल्लाह अलैह जे दौर में 6 लख क़ुरान पाक जा नुस्ख़ा ज़ालिम शहीद किया घणा लख 6 लख उन टाइम ते प्रेस कोन हुई हाणे त कलाक में लखे क़ुरान पाक लिखी था हथ सां कलाम अल्लाह लिखबो हो अल्लाहु अकबर लखे कलाम अल्लाह के दरिया में लोड़े छॾियो को पाए जे हवाले करे छॾियो 6 लख क़ुरान पाक जा नुस्ख़ा शहीद किया उन्होंने सोचो त हाणे कलाम अल्लाह ख़त्म थियो जॾहिं कलाम अल्लाह हलियो वियो त कलाम अल्लाह वारा बि हलिया विया शेख उल हिंद रहमतुल्लाह अलैह अंग्रेज़नि जे वॾनि खे घुरायो ओ ज़ालिमो तव्हां खे अकुल कोन्हे कलाम अल्लाह जे ख़त्म थियण सां जेके तव्हां कलाम अल्लाह दरिया जे हवाले कया जेके तव्हां कलाम अल्लाह खूह जे हवाले कया जेके तव्हां कलाम अल्लाह पाक जे हवाले कया इन्हनि कमनि जे करे हे दिल पर ख़त्म न थींदो
तव्हांखे मां सम्झायां शेख उल हिंद रहमतुल्लाह अलैह 9 सालनि जा 10 सालनि जा 12 सालनि जा 15 सालनि जा मासूम ॿार घुराया 6-7 ॿार मासूम हेॾो विहारे हेॾो गोरनि अंग्रेज़नि जा वॾा वॾा विहारे चे तव्हां क़ुरान पाक त शहीद कयो हे काॾे पुट तूं फलाणी जाइ तो पढ़ पुट तूं 5 सिपारो पढ़ तूं 9 सिपारो पढ़ पुट तूं यासीन पढ़ पुट तूं रहमान पढ़ चवे तो कलाम ला तव्हां जलाए छॾिया पर हेड़ा लखे हाफ़िज़ मौजूद न माना क़ुरान पाक मौजूद क़ुरान जे जलाइण सां क़ुरान पाक ख़त्म न थींदो हे जो असांजा गुलाब जा गुल तव सच ॿुधायो 9 सालनि जो 10 सालनि जो 30 सिपारा सीने में का मामूली खाधो भी करो को याद न तो पवे ड्रोनी वारो याद न तो पवे दोस्त जो खत ॾह सटन वारो याद न तो पवे वाह रब है तुझे कुरान जो मौजूदो जो 10 सालनि जे बच्चे जे सीने में कुरान याद इल्ला नहनु नज़लना ज़िक्रा व इल्ला लहू लहाफ़िज़ून तो अल्लाह जो वायदो क़यामत ताईं कलाम ला रहंदो भले ज़ालिम ज़ोर लगाइन भले ना चोटी जा ज़ोर ॾियनि हिन जा वॾा भी ज़ोर ॾेई हिन जी भी तारीख़ ज़ालिम जी हिन मज़लूम जी भी तारीख़ मौलाना अहमद अली लाहौरी रहमतुल्लाह अलैह मां सदको वञाणनि क़ुरान वारनि जे मथां मां सदको वञाणनि मदरसनि वारनि जे मथां मौलाना लाहौरी रहमतुल्लाह अलैह हेठों भी बर्फ जो कईन बर्फ जे कईन ते सुमारे करे मथों भी बर्फ जो कईन विझनि था पिया साईं मोहम्मद हसन शाहपुर जागवर रहमतुल्लाह अलैह जा मुर्शिद हेठों भी बर्फ मथों भी बर्फ अशी डाड़ी वारो पोड़ो वेचारो कमज़ोर तवे थो ज़ालिम बर्फ सां अहमद अली जो जिस्म थधो करे सघो था पर ईमान में को फर्क ही नहीं 24 कलाक अहमद अली के बर्फ में रखी सघो था पर अहमद जी गाल खोलिया मदरसा वारनि जी गाल खोलिया उस्ताद शेख उल हिंद रहमतुल्लाह अलैह शागिर्द मौलाना मदनी रहमतुल्लाह अलैह जे टाइम ते जा वाका जाय न हुई जाते जख्म न हो मौलाना हुसैन मदनी रहमतुल्लाह अलैह के घुराए चओ सैयद उस्ताद सागर उनके चवंदा ओ मदरसे जा मौलवी ए जेका तुम फतवा ॾिनी फतवा खां बाद अची वञ हे टकाकरे जे खिलाफ तुम भाई थी वेंदी मुंहिंजे उस्ताद जे जिस्म मां ही रत बंद जॾहिं मारे मारे थकबा चवंदो हो हे मुझे सीने में हिन मुखे बेज़मीर बणाइण न सघियो हिन मुखे ज़मीर सेखारियो मुझे उस्तादनि मुखे गैरत सेखारिया तव्हां शेख उल हिंद जा हॾा टुकर टुकर करे सघो था पर क़ुरान जे ख़िदमत ताईं आख़िरी घड़ीअ ते मां हलंदो का मामूली सुभान अल्लाह अल्लाहु अकबर ओ ज़ालिमो तव्हां भी पंहिंजो ज़ोर लॻायो पर ॿुधो नेठ ज़ालिम जी तबाही अचणी जो नेठ ज़ालिम जी नेठ मारो ताज़ो वाक़ो पढ़ मारो ताज़ो वाक़ो पढ़ ज़ालिम जे तबाही जो हिकिड़ो वेचारो मिस्कीन मीर बरा हिकिड़ो गरीब मीर बरा जंहिंजो सफ़र गुज़र मशीअ जे मथां सॼो ॾींहुं मशी मारींदो हो पोइ वेचारे खे जेका मशी लॻंदी हुई शाम जे टाइम ते मशी खपाए करे पंहिंजे बचनि जे लाइ सफ़र गुज़र कंदो हो जेके ॼाणे सॼो ॾींहुं वेचारे खे मशी न लॻी आहे शाम जे टाइम ते हिकिड़ो डंबरो लॻो आहे जीअं जो डंबरो खणी थो अचे पियो खोड़ वेचारा उहे हूंदा जिन खे दुकान त न हूंदो आहे जिन खे ज़मींदारी त न हूंदी आहे ॾींहं जो मज़दूरी करे वेंदा आहिनि के वेचारा सिर तगारीअ वारा के कॾहिं गाॾो हलाइण वारा के टिंडिन वारा के दुकान ते मुलाज़िम शाम जे टाइम ते 300-400 वेचारनि खे मिलंदा थी गिहु वठी वेंदा अटो वठी वेंदा चांवर चांहि पापा वठी वेंदा खोड़ वेचारा अहिड़ा हूंदा थी ऐं मां हे बि ॿियो तजुर्बो कयो आहे क़ुरान जे ॿुधण वारा
अक्सर एड़ा ही तो के मिस्कीन गरीब नजर ईंदा पोएते चुल्ले नंबर न हुंदी पर हिन जे सीने में कुरान जी मोहब्बत भरियल सुभान अल्लाह अल्लाह जी जो न गरीब अमीर बरते नजर पैसे जालिम गाजिया वारो पैसे वारो दौलत दे नाज दुनिया दे नाज उनके चयो मां जालिम जे तबाही जो मिसाल पोजा अल्लाहु अकबर जे तो यो मशीह या मशीह मुखे ॾियणी पवंदे यो डमरो मुखे ॾियणो पवंदो तवे तो साहब पैसा ना वठे त मां पैसा सां ॾियण जे लाइ तयार मां गरीब सॼो ॾींहुं महिनत कया हिकिड़ो ई डमरो मुखे लॻो पोइ ते मुंहिंजे बचनि मांगी न खाधी हूंदी बच्चा मुंहिंजे मांगे जे इंतज़ार में हे मां खपाइण जो जेके ॿ टे मांगे लॻा मां घर जो सौदो वठण ईंदुमि नड़ो पुट भी मुंहिंजो जेको वीचारो बीमार घरवारी भी इंतज़ार मुंहिंजी बाक़ी थींदा मां मासूम जी दवा वठण वेंदुमि उहो मूंखे मासूम में बीमार भी मुंहिंजे नज़र में आओ बुखार बच्चा भी मुंहिंजे नज़र में पर ज़ालिम का ॻाल्हि ॿुधण जे लाइ तयार न आहे ज़ोरी उन ग़रीब खे मार भी ॾेई उन ग़रीब खे चंबा भी हयईं ज़ोरी मशी भी खसेसि जंहिं टाइम ते ग़रीब खां मशी खसे मार ॾिने उन टाइम ते ग़रीब मथे निहारियो गरीब मथे निहारींदो वियो अखियुनि मां पाणी वहंदो वियो गरीब जेको बेबस हूंदो आहे उहो ॿियो कंहिंखे न चवंदो आहे पर जंहिं पैदा कयो अथसि उनखे त चवंदो गरीब जंहिंजी का पहचान न हूंदी आहे जंहिंजी मालकी न हूंदी आहे ॿिए कंहिंखे न बि चवई पर हुनखे त ऐं जेकॾहिं उहो ग़रीब मज़लूम मिस्कीन रब जे साम्हूं जेकॾहिं अखियुनि मां ॻोढ़ो वहाए विझई यादि रखजांइ ग़रीब जो ॻोढ़ो तुंहिंजी ज़िंदगी तुंहिंजो माल तबाह करे छॾींदो मां चवंदो वाइज़नि में जेको असां ग़रीबनि खे चवंदा वञ जेके चवणो थी चइजांइ ज़मीन ते कब्ज़ा खाता मटाइबा जॻहियूं जूं जॻहियूं हेठि कबियूं पंहिंजे आशे कंदर में आणवी गरीब के सुख जो साफ न ॾिनो वो चवंदुसि जेके चवणो थी चओ भोतार बाह मथे न कर खोड़नि जूं बाहूं हेठि कराए भोतार जेका कंध में किली आहे जेका मग़ज़ में हवा आहे ऐं जेका इहा दिमाग़ में मगी आहे इन्हनि मगियुनि जो इलाज अथसि इल्ला बदश रब्बिक लशदीद इलाज आहे उन गरीब जे घोड़े खां बचजाए मता रब करीम खे तहां ॾेई न विझई ओ ज़ालिमो गरीबनि मिस्कीननि जे मथां ज़ुल्म करण वारा ओ ॾाढो यतीमनि जे मथां बेवाहनि जे मथां ज़ुल्म करण वारा जंहिं टाइम ते मथे निहारे वो ज़ालिम मगीअ में मशी खसियूं थो वञे पोइ अॻिते चयो त मशी आंगुर में चक विधुसि ज़ाहिर में चक हो पर हकीकत में अल्लाह जी पकड़ जो आगाह हो मशी जो चक त हिकु आंगुर में पियो पर इहो सॼो फट वधी डॉक्टर वटि ॿियो को इलाज जो कोन अवल चारे आंगुर अधमो कटियोसि कीअं फट ख़राब थियो वरी चंबी अधमो कटियोसि वरी सॼी चंबी कटियोसि वरी वञे पोइ वधंदो हिन जाइ तो मां कटियोसि हिन जाइ ठूट वठो मां कटियोसि वञे पोइ वधंदो जेके मथे कुल्हे वारे जाइ ते आयो डॉक्टर पुछा थो करेसि हक़ीक़त ॿुधा तोखे बीमारी कीअं लॻी चए थो मूंखे बीमारी ग़रीब जे अखियुनि जे पाणीअ मां लॻी आहे मां किरियो बि न आहियां एक्सीडेंट बि न थियो मूंखे बीमारी लॻी आहे ग़रीब जे ॻोढ़े मिस्कीन जे रोअण सॼी हक़ीक़त ॿुधाएसि मां न ग़रीब खां मशी बि खसी मारियो मांसि बि धक बि हयां मां डॉक्टर थो चवेसि काथे बि तुंहिंजी दवा कोन्हे दवा यादि थी त वञी ग़रीब खां पहिरें पई माफ़ी वठ ओ ॾाढा ओ ग़रीबनि मिस्कीननि जे मथां ज़ुल्म करण वारा ओ बेपहचन जे मथां ॾाढो ॾेखारण वारा अल्लाह अकबर
जॾहिं पकड़ ते ईंदो आहे इहे पाण लाचार वञी करे ॻोल्हींदो वियो ॻोल्हे वञी क़रीब खे लॻे जीअं जो क़रीब जी नज़र पवंदी वई वरी क़रीब ॾकणो शुरू थी वियो क़रीब जे अॼु वरी मुंहिंजे मथां मार आई उहे इलाही ॾींहं थी विया चइबो त हिनखे वरी शौक़ु थियो आहे मार ॾियण जो क़रीब ॾके थो रोए थो चवे थो फोतार मां त कंहिंखे कोन चयो थी मां बाहूं ॿधी ॾिठो आहे अॼु हो त बाहूं ॿधनि पर हे बि उहा हिकु बांह त कटिजी वई ॿी बांह पेरनि ते रखी वेठो आहे चए थो यार वाकई मां तुंहिंजे मथां ज़ुल्म कयो मां वाकई मां तुंहिंजे मथां नाक कयो मां वाकई मां तुंहिंजे बच्चनि जी रोज़ी खसी मां तुंहिंजे बुखार बच्चनि ते मां नज़र न कई तुंहिंजे बीमार बच्चनि ते मां नज़र न कई पोइ ते चुल्हे ते मां नज़र न कई जेकॾहिं नज़र कयो मां हेॾो मां न लोड़ियो मां अलाए केतिरो मुंहिंजो ख़र्चो अची वियो यार अॼु मां सज़ा ॾियण न आयो अॼु मां सज़ा जी माफ़ी वठण आयो अॼु मां धक न आयो जंहिं धकमां सां धकाया मां कढी बीठो उनजो हे अशर कुल जंहिंसां धकाया मां उनजो अशर हे आहे अॼु मां माफ़ी वठण आयो आहियां त जेका मूंखां थी वई आहे मूंखे माफ़ कर जेको मुंहिंजो क़सूर ग़लती थी वई मूंखे माफ़ कर यार ग़रीब खीसे जा खाली हूंदा थी पर दिलि जा दरिया हूंदा थी गरीब मिस्कीन खीसे जा खाली हूंदा थी उन्हनि जे कंहिं अजीब लफ़्ज़ चया त केतिरनि ग़रीब लिबास जे अंदरों मूंखे इंसान नज़र आया केतिरनि ग़रीब लिबास जे अंदरों मूंखे इंसान नज़र आया केतिरनि हज़ार रुपए जे वॻनि पाइण में अंदरों मूंखे जानवर नज़र अॻिते नथी लटे ते नथी हे चवई तो दिल ते हा इल्ला मन अल्लाह बिक़ल्बिन सलीम जॾहिं ग़रीब पेरनि ते हथ रखे ग़रीब वरी मथे निहारियो अल्लाह मथे जीअं जो निहारियो त ग़रीब जे अखियुनि मां पाणी वहंदो वियो ओ जेका हुनजे फट जे करे सॼे जिस्म में तपश पट चए पोइ त ॼण सम्झां थो त नांग विष्णु पचनि पिया त ग़रीब जे अखि मां ॻोढ़ो वहंदो वियो ॼण चाहे त हा जेको क़ुर वारनि सां खोस करणु चाहे रब तो चवे तो मुंहिंजो थी मां सॼी दुनिया ताबियो करे छॾींदो अॼु वाइदो कर क़ुर मस्जिद जे लिहाज़ सां कहिड़ी शइ जी ज़रूरत आहे मदरसे जे लिहाज़ सां कहिड़ी शइ जी ज़रूरत आहे तालिबनि जे खाधे जे लिहाज़ सां तुंहिंजे पाड़े में को ग़रीब आहे तुंहिंजे पाड़े में को मिस्कीन आहे तुंहिंजे पाड़े में का बेवाया को यतीम आहे मज़ो तरिया हो वारे के ईज़ाए बदुआऊं खटीसे के यतीम जो माल खाई बदुआऊं खटीसे के व्याज में फासाए करे उन जे बच्चन जो रोजगार खसे करे बदुआऊं खटीसे के जे ईज़ान खां बाद में उन जे माल ते कब्ज़ो करे बदुआऊं खटीसे के जे मथो ज़ुल्म जा पहाड़ केड़ा करे बदुआऊं खटीसे के जा घर फिटाए करे बदुआऊं खटीसे के जे बच्चन जो घर फिटाए बदुआऊं खटीसे के जे न्याणे जो घर फिटाए बदुआऊं खटीसे चेहरे ते महबूब जी सुन्नत के घटाए करे महबूब जो बदुआऊं खटीसे इनन समूरन गलत गुनाह खां बाद में भी वरी भी वक्त अथई मोटन जो जेसरी लुकीअ में साह अथई केड़े भी टेम ते हलियो अचे कंध हेठ करे निवड़ी अची दिल सां माफ़ी वठे त चवंदे जेको थियो रब मां माफ़ करे अल्लाह सही इन इदारे के मुंतज़मीन के मुआविनीन के असातिज़ा के तलबा किराम के रब सही पांजे रहम सां माला माल फरमाए ऐं मां हिकड़ी वॾी ॻाल्हि तव्हांखे ॿुधायां थो 15-20 लखन जे इज्तिमा में कल 15-20 लखन जे इज्तिमा में मौलाना फजलुर रहमान साहब तहां जे टंडरे गुलाम अली जे जलसे जो ऐलान कयो हा मौलाना फजलुर रहमान साहब पाण पंहिंजे ज़ुबान मुबारक सां
उवा जुबान सच्ची कभी किनन एकड़ा जलसा जाएला ऐलान कंदो अब्दुल्ला एकड़ा ऐलान कंदो मां एकड़ा ॿियो को बुजुर्ग तहां जे कंटे गुलामन जे जलसे जो ऐलान कयो मौलाना फजल रहमान साहब ओ शाह उन 24 फरवरी ते पांजे महबूब कायद जे जुबान के पानी ॾिनो पांजे महबूब कायद जे जुबान के पानी ॾिनो पाण पांजे साथिन समेत पाजबो सब कम कारी सिराए करे हाज़िर थीबो मन महबूब जे मोहब्बत में हिक विख जे करे महबूब जे मोहब्बत में तुझे हिक बंद जे करे तुझे पगर जे गोले जे करे ऐलान चई ओ मुझो महबूबा तुझो आशिक मोहब्बत सा दिल सा तो मोहम्मद जे मोहब्बत में बंद करे पति न चई तो फतो ऐलान के कमा रब में माफी दा ऐलान वाखिर दावाना अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम अला हबीबिक खैर खल्क़ कुल्लिहिम अल्लाहुम्मा वस्सिल हाज़िल सवाब लिअरवाह जमील मुस्लिमीन अल्लाहुम्मा अग़फिर लहुम अल्लाहुम्मा अरहम अल्लाहुम्मा अजल क़ब्र रौज़तन मिन रियाज़िल जन्नह रब्बिरहमुल्लाह कमा रब्बयानी सगीरा अल्लाहुम्मा अशरह हाजना व हाजातना व अदी दुइना अल्लाहुम्मा इन्ना नसअलुका मिन खैर मा सअलका मिनहु नबियुक सल्लल्लाहु व नऊज़ु बिका मिन शर्र मस्तान बिल्कुल नबी सल्लल्लाहु ताला अला खैर खल्की मुहम्मद व आलिहि व सल्लम अजमईन बिरहमतिक